होम टैब जो ॿियो ऑप्शन फॉन्ट आहे। फॉन्ट जे ज़रिए असां काफ़ी हिन में पंहिंजी लिखाई में चेंजिंग आणे सघूं था। जीअं त पहिरियों ही ऑप्शन फॉन्ट जो आहे, जंहिंसां फॉन्ट पेज चेंज कंदासीं। फ़र्ज़ु कयो हिन खे असां सिलेक्ट कयो पहिरें नाले खे, हितां असां पंहिंजे नाले खे ॿिए कंहिं फॉन्ट डिज़ाइन में आणे सघूं था। काफ़ी सुठा सुठा फॉन्ट्स अवेलेबल आहिनि 2007 में। उन जे राइट साइड ते फॉन्ट साइज़ आहे। हिन मां असां फॉन्ट जी साइज़ चेंज करे सघूं था, घटि या वधि करे सघूं था। उन जे साॼे पासे ग्रो फॉन्ट जो हिकु नंढड़ो बटन आहे। हिन सां जीअं हिन ते क्लिक कंदा वेंदासीं फॉन्ट असांजो ग्रो थींदो वेंदो, यानी वधंदो वेंदो, वॾो थींदो वेंदो। इन जे भर में वरी श्रिंक फॉन्ट जो हिकिड़ो नंढड़ो बटन आहे, जंहिंसां फॉन्ट वरी वापसि नंढो थींदो वेंदो। हिन जे पासे में वरी क्लियर फॉर्मेटिंग आहे। क्लियर फॉर्मेटिंग जो मक़सदु आहे त असां जेका बि हिन में फॉर्मेटिंग कई आहे, चेंजिंग कई आहे, फॉन्ट डिज़ाइन चेंज कयो आहे, फॉन्ट जो यानी साइज़ चेंज कयो आहे, ग्रो फॉन्ट कयो आहे या श्रिंक कयो आहे, उहो डिफ़ॉल्ट पहिरीं जेका शुरूआति में हिन जी साइज़ हूंदी आहे या सादो हूंदो आहे उन शिकिल में अची वेंदो। जीअं असां हींअर क्लिक कयूं था त तव्हां ॾिसंदव पहिरीं पहिरीं जीअं असां फाइल खोलींदा आहियूं त डिफ़ॉल्ट साइज़ कैलिब्री बॉडी ऐं 11 हुन जी साइज़ हूंदी आहे, उहो पहिरीं पहिरीं थी वियो। जीअं असां हिकिड़ो नओं फाइल खोलियूं था, तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन जी डिफ़ॉल्ट साइज़ इहा ई आहे, त उहो पंहिंजी पुराणी शिकिल में, शुरूआति वारी शिकिल में हिन ऑप्शन जे ज़रिए अची वेंदो। उन जे हेठां बोल्ड ऑप्शन आहे। फ़र्ज़ु कयो असांजो ही नालो लिखियो पिया, बोल्ड बटन खे क्लिक कंदासीं, उहो माना गहरो थी वेंदो, मोटो माना थी वेंदो। उन जे पासे में इटैलिक आहे, यानी तिरछो, असांजी लिखाई तिरछी थी वेंदी, थोरो पासीरी थी वेंदी। हिन सां अंडरलाइन थी वेंदो। हाणे ही टई ऑप्शन कमु कनि पिया एट अ टाइम। जेकॾहिं असां कंहिं बि हिक ते क्लिक कंदासीं त उहो वापसि ऑप्शन डिसेबल थी वेंदो, यानी उन कमु करणु छॾे ॾिनो। ही बोल्ड कमु करणु छॾे ॾिनो, ही अंडरलाइन कमु करणु छॾे ॾिनो। त ही जीअं ई प्रेस थियल हूंदो त उन जो कलर हीअं थोरो नारंगी ऑरेंज कलर थी वेंदो, माना ख़बर पवंदी त इहो ऑप्शन कमु करे रहियो आहे। जीअं हिते ही अलाइन लेफ्ट ॾिसी रहिया आहियो त माना खाॿे तरफ़ असांजी लिखाई आहे, त उहो ऑप्शन कमु करे पियो। ही अंडरलाइन ते वरी नंढड़ो हिकिड़ो बटन तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते अंडरलाइन जा कुझु क़िस्म आहिनि, त कहिड़े क़िस्म जी अंडरलाइन तव्हांखे खपे। ही जीअं जीअं हेठि माउस मूव कयूं पिया तव्हां ॾिसो पिया त नाले में हेठां चेंजिंग अचे पई, त हिते काफ़ी क़िस्म जूं अंडरलाइन जा ऑप्शन मौजूदु आहिनि। मोर अंडरलाइंस, असां वधीक हिते अंडरलाइंस ऑप्शन में वञी सघूं था। अंडरलाइन जा स्टाइल हिते बि अवेलेबल आहिनि, तव्हां ॾिसी रहिया आहियो। जंहिं ते क्लिक करे ओके कंदासीं त उहो ऑप्शन थी वेंदो। हिते वधीक तव्हां ॾिसी सघो था। उन जे पासे में ही स्ट्राइक थ्रू आहे। हाणे अंडरलाइन असीं ख़तमु था कयूंसि। स्ट्राइक थ्रू माना विचां लकीर अची वेंदी, ही तव्हां ॾिसी रहिया आहियो। वरी इन ते क्लिक करण सां वापसि लकीर हली वेंदी। इन जे साॼे पासे सब स्क्रिप्ट आहे। सब चइबो आहे हेठि, अहिड़ो स्क्रिप्ट लिखणु जेको असांजे माना कंहिं आम लिखाई जे बिल्कुलु हेठि महसूसु थिए। कॾहिं कॾहिं असां हिन MS वर्ड में पाणी जो फार्मूलो या अहिड़ा के फार्मूला हणंदा आहियूं जंहिंमें सब स्क्रिप्ट जो इस्तेमालु हूंदो आहे। फ़र्ज़ु कयो असां H2O पाणी जो फार्मूलो आहे। हाणे 2 अमूमन केमिस्ट्री जे हवाले सां 2 हेठि हूंदो आहे। असांखे हिन खे सब स्क्रिप्ट क्लिक कंदासीं त उहो 2 हेठि अची वेंदो। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो। पहिरीं नॉर्मली असां हिन खे गॾे लिखियो हो हीअं, पोइ 2 खे सिलेक्ट करे असां सब स्क्रिप्ट कंदासीं त उहो हेठि अची वेंदो, माना पाणी जो फार्मूलो ठही वियो। उन जे राइट साइड ते सुपर स्क्रिप्ट आहे। सुपर वरी ऊचो या आला खे चइबो आहे, माना मथां खां। फ़र्ज़ु कयो मैथमेटिकल जे हवाले सां असांखे x² लिखणो आहे, त अमूमन
ही जेका 2 आहे उहा नंढड़ी मथां हूंदी आहे एक्स जे, त असां हिन खे सिलेक्ट करे सुपर स्क्रिप्ट कंदासीं त मथां एक्स स्क्वायर लिखी हूंदी। अहिड़े तरीक़े सां असां सबस्क्रिप्ट ते हेठि कंदासीं कंहिं अखर खे, सुपर स्क्रिप्ट जे ज़रिए असां कंहिं बि अखर खे मथे कंदासीं। उन जे राइट साइड चेंज केस आहे। फर्ज़ कयो ही कुझु नाला लिखिया पिया आहिनि, असां हिननि खे सिलेक्शन ॾिनी, सेंटेंस केस कंदासीं। सेंटेंस चवंदा आहिनि त फर्ज़ कयो असां को जुमिलो लिखियो, Once upon a time there was a traveler, full stop कयोसीं। इन जी साइज थोड़ी नंढी कयूं था जीअं असांखे क्लियर नज़र अचे। ही हिकिड़ो सेंटेंस आहे, जुमिलो आहे। त जुमिले जो पहिरियों अखर हमेशह वॾो हूंदो आहे, त सेंटेंस केस जे हिसाब सां पहिरियों अखर वॾो थींदो। लोअर केस असांजा सभई अखर नंढड़ी ABC में थी वेंदा, स्मॉल लेटर्स में थी वेंदा। अपर केस में सभई वॾी ABC में थी वेंदा। हाणे सेंटेंस केस करे ॾिसंदासीं त पहिरियों अखर वॾो थी वेंदो, तव्हां ॾिसंदा, ॾिसी रहिया आहियो तव्हां। अपर केस सभई वॾी ABC में थी वेंदा। कैपिटलाइज ईच वर्ड माना हर लफ़्ज़ जो पहिरियों अखर वॾो थींदो। जीअं ही तव्हां ॾिसी रहिया आहियो त 1 2 3 4 5 6 7 8 लफ़्ज़ आहिनि। कैपिटलाइज ईच वर्ड थींदो। हर लफ़्ज़ जो पहिरियों अखर ॾिसी रहिया आहियो त वॾी ABC में आहे। ऐं टॉगल केस वरी इन जे उबतड़ थी वेंदो, पहिरियों अखर नंढो थी वेंदो ऐं ॿिया सभु वॾा थी वेंदा। पहिरियों अखर नंढो थियो आहे, हिन जो हिन जो ॿिया सभु वॾी ABC में थी वेंदा। इहो असांजो चेंज केस आहे। इन जे राइट साइड ते टेक्स्ट हाईलाइट कलर। टेक्स्ट हाईलाइट माना असांजे हिन लिखाई जे हेठां को बि असीं कलर ॾियणु चाहियूं। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो मुख़्तलिफ़ क़िस्म जा कलर आहिनि। को बि असीं ॾींदासीं त उहो कलर उहो फाइनल थी वेंदो। इन जे राइट साइड ते वरी फॉन्ट कलर आहे, असांजी लिखाई जो कलर। ही जेका मथां लिखाई आहे उन खे कलर ॾियणु चाहियूं, पर पहिरीं सिलेक्शन ॾींदासीं। जेको बि असीं कलर ॾियणु चाहियूं, जंहिं ते असीं अची क्लिक कंदासीं उहो ओके थी वेंदो। ही तव्हां ॾिठो, ही तव्हांजो फॉन्ट ऑप्शन हो होम टैब जो ॿियो नंबर। इन में काफ़ी शयूं फॉर्मेटिंग जे हवाले सां हुयूं जेके तव्हां सिखियूं।